साईं साईं हिकिड़ो किसो आहे नंढड़ो सो अॼु मुश्ताक अली परदेसी फरमाइशा ते इहो किसो भर सो असां उहो किसो तव्हां दोस्तनि भाइरनि जे अॻियां पेश था कयूं ऐं गौर सां ॿुधिजो। तो साईं किसो इहो आहे त साईं को बादशाह हो ज़माने जो, पोइ उहो पंहिंजो ज़मानो बादशाह हलाईंदो रहंदो हो पंहिंजी बादशाही। पोइ अहिड़े हिसाब सां जॾहिं हुनजी रेंज पूरी थियण वारी थी बादशाह जी त अॻियां वक़्त जा माण्हू सियाणा हूंदा कुलारा हूंदा ऐं उन सुभाणे दम ते हयातीअ ते को बि भरोसो न आहे। ऐं मूंखे पंहिंजा 4 पुटड़ा आहिनि ऐं उन्हनि पुटनि सां पंहिंजी दिलि जी जेका बि ॻाल्हि ॿोल आहे सा उहा करे छॾियां, छो जो पुट आहिनि ऐं उन बादशाह वटि 4 लाल रखियल आहे। सो उहे लाल बि चए बादशाह चयो मां हिननि पुटनि खे ॾियां। पोइ हिकु राति पंहिंजा पुटड़ा घुराए खट पंहिंजे ते विहारे ऐं उन्हनि पुटनि खे सां ॻाल्हाईं, अवा ओड़े पाड़े जी पार्त अथव, मां सुठो ॾाढो हलियो आहियां हर राज सां, तव्हांखे सुभाणे मुंहिंजे वेह खां पोइ हिन ग़रीब गुरबे जी ऐं जेके हितां जा पाड़े जा माण्हू आहिनि उन्हनि जी सभिनी जी पार्त हुजेव। पोइ केॾीमहिल बादशाह छा कयो जो 4 लाल कढी ऐं उन पंहिंजे पुटनि जे अॻियां रखी, अवा हे लाल अथव, सुभाणे मां हेठि मथे थियां या हयातीअ ते को भरोसो न आहे। सो पोइ जेको आहे सो कॾहिं को एॾो औखो टाइम अचेव त पोइ हे लाल पंहिंजा अथव, अलाह कोन तव्हांजी ग़रीबत दूरि थी वेंदी, किथे पंहिंजा हे लाल खपाए ऐं पंहिंजो तव्हां वक़्तु गुज़ारे सघंदव। साईं उहे लाल हिन पंहिंजे पुटनि खे ॾिनई, जेको आहे सो कुदरत मुंहिंजे मालिक जी रब जो शान अहिड़ो थियो, रब पाक जो हुकुम थियो मिड़ई। पोइ ॿिया सभु बहाना हूंदा आहिनि, बादशाह महीनो ॿ जहिड़ो चारो हुयो पर बादशाह हिन करे वियो ऐं चारो उन जा ॾींहं एतिरा पूरा। हाणे उन जेको आहे सो बादशाह चारो वियो हलियो। हाणे हिननि पाण में भाइरनि सलाह कई त अदा बाबो असांखे 4 लाल ॾेई वियो हो, हाणे तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे त छा कयूं। हुननि चयो अदा हाणे लाल हाली फ़िलहाली असां हिन ॾियूं था हिकिड़े भाउ खे नंढे खे, त हीउ जेको आहे सांढे ऐं रखे, पोइ जॾहिं ज़रूरत पई त पोइ भाउ वाह लाल वठंदासींसि। चयो अदा सुठी ॻाल्हि आहे। पोइ साईं उनखे नंढे भाउ खे ॾिननि। नंढे भाउ चयो अदा तव्हांजे साम्हूं ई हिते वेही हिन ज़मीन में ऐं खॾड़ी खणी हे लाल मां जेको आहे हिन जाइ ते ई पूरे रखी थो छॾियां, पोइ जॾहिं बि ज़रूरत पई त पोइ जेको आहे सो तव्हां हुकुम कजो त पोइ मां लाल ॿई कढंदुसि चारई। कि ठीकु आहे साईं। लाल उते हिननि अमानत करे ज़मीन में रखिया, कमु हलंदो रहियो। 2-4 महीना गुज़रिया या 2-4 साल गुज़रिया, हिननि खे गुरबत जो ज़मानो अचेव, तो हिननि पाण में वेही सलाह कई त अदा हाणे थोरी ग़रीबत बि वठी वई आहे ऐं अहिड़े हिसाब सां बाबो इहो असांखे लाल ॾेई वियो, अदा हाणे हल त उहे लाल कढी ऐं पोइ हर को पंहिंजो हिकिड़ो लाल झले। अदा साईं झलो वञी जो उन खॾड़ीअ ते पहुता, उहा खॾ जो खोटण अलाए केतिरी वॾी खॾ खोटण, पर लाल उन में हुया ई कोन, न को लभनि ई पिया। हाणे हिते पाण में चारई भाइर मुंहं मारी पिया कनि। हुननि चयो भाउ लाल असां तोखे न तो ई पूरिया कढिया बि तो हूंदा, हो चयो था ॾिठा त तव्हां बि हुया, मथां थी सघे तव्हां कढिया हुजनि। साईं पोइ हिन लालनि ते पाण में भाइरनि मुंहं मारी कई। अदा हो चयो अदा तूं खणी वई, हो चयो तूं खणी वई, तंहिंजे करे पाण में भाइर मुंहं मारी पिया कनि। पोइ उन में हिकिड़े भाउ चवनि अदा हाणे भाइरूं पाण में मुंहं मारी नथा कयूं, बाक़ी फलाणो बादशाह उन वटि खणी था हलूं, इहो फ़ैसिलो उहो बादशाह कोन। अदा ठीकु आहे। हाणे चारई ॼणा उन बादशाह ॾे रवाना थिया। को रस्तो वठियूं वञनि पिया। उहो रस्तो वठियूं वञनि पिया भॼंदे भॼंदे, हिकिड़ा 4 माण्हू हुजनि उहे बि अचे हिननि खे पुॻा। अदा सलाम अलैकुम जे मालिकुम सलाम। कि अदा ॾियो ख़बर तव्हां काॾे था वञो। कि अदा असां वञूं था फलाणे बादशाह ॾे, असांजो पाण में भाइरनि जो मसइलो आहे, उहो हल कंदासीं, तव्हां ख़बरूं ॿुधायो तव्हां काॾे था वञो पिया। कि अदा असां वञूं था पिया, इहे ॾाची जा पेर था पिया हलनि रस्ते सां, सो को चोर चोरायूं थो पियो वञे, तो अहिड़े हिसाब सां असां उहे पेर खयूं था पिया वञूं। त हिननि मज़ो साईं हिकिड़े भाउ चयो था हा ॾाची अखि खां काणी आहे,
ऐं उन ॾाचीअ ते बार बि जेको आहे सो गुड़ जो आहे ऐं चोर बराबरि कायूं वञेव पियो। हाणे उन्हनि माण्हुनि चयो एतिरा जो तूं पार पता थो असांखे ॾीं त माना ॾाची जी तोखे ख़बर आहे की न ॾाची जी मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी जेको आहे सो मां तव्हांखे ॿुधायां थो त ॾाची बराबरि अख खां काणी आहे ऐं मथां हुनखे ॿार जेको आहे सो गुड़ सथियलु अथसि। चवंदा न त पोइ तव्हां असांजा चोर हो, हुननि चयो असां तव्हां चोर न आहियूं। चए पोइ चई असां बि तव्हां सां गॾु था हलूं, उन बादशाह वटि फ़ैसिलो कराईंदासीं। चयो ठीकु आहे हलो। हकिलंदे थोरो अॻिते विया त वरी पोयूं 4 माण्हू उहे भॻा पिया अचनि, उहे अची हिननि खे पुॻा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। अवा कयो ख़बर केरु जवान हो, काॾे था पिया वञो? चवंदा असां वञूं था फलाणे बादशाह वटि, असांजा पंहिंजा मसइला आहिनि, उन लाइ फ़ैसिलो आहे उते, असां होॾे था वञूं। तव्हां ॿुधायो? चवंदा असांजी राति हिकिड़ी औरत निकिती आहे घर मूं, त उन जा इहे पेर वञनि पिया था, असां उहे खयूं अॻिते भॻा था वञूं, ॿियो मिड़ेई ख़ैरु आहे। त उन साॻे ई हमरा चवनि हा औरत खे जेका आहे सा ॻोड़ वारी वाहे ऐं जेका आहे सो चोर बराबरि वठी थो वञे। त हुन चयो तोखे कीअं ख़बर पई तो असांजी औरत, तोखे कीअं ख़बर पई त इहा औरत पेट सां आहे? चवंदा मूंखे ख़बर पई। चवंदा न त पोइ ख़बर सॼी तोखे आहे, असांखे उहा पंहिंजी औरत मोटाए ॾे। त न बाबा असांखे का बि ख़बर कान्हे। चए बाबा असां भलूं था बादशाह ॾे खणाईंदासीं बादशाह वटि फ़ैसिलो। हाणे इहे 12 ई माण्हू सिधो हकिले वञी उन बादशाह ॾे पहुता। बादशाह हाल हवाल वरिता, सभु कंहिं पंहिंजा हवाल ॾिनसि। बादशाह चयो तव्हांखे कंहिं चयो त इन माईअ खे पेट आहे? चई इन हमरा चयो जेको साम्हूं वेठो आहे। चई हा, चई हा। ऐं ॾाचीअ जो कंहिं चयो? चई ॾाचीअ जो ॿिन्ही चयो। हुननि खां ॿाहिरि पुछियईं त तव्हां लाल कंहिंखे ॾिना? चई साईं लाल बसां इन खे ॾिना। चए ॻाल्हि इहा आहे त हाणे तव्हांजे लालनि जो चोर आहे इहो, छो जो इनखे वॾो दिमाग़ु आहे, वॾो अकुलु आहे ऐं लालनि जो चोर इहो आहे। हाणे हिन खां पुछूं था त तो ॾाची या कीअं सम्झी त जेको आहे सो अख खां काणी आहे ऐं ॾाचीअ जे मथां ॿार आहे गुड़ जो? चए साईं केॾिमहिल मूं हिन ॻाल्हि में सम्झी त ॾाची हिकिड़े तरफ़ जा वण खाईंदी पई वञे, ॿिए तरफ़ ॾांहुं काॾों वात ई कोन हो लॻल। पोइ इन करे मां सम्झां पियो त इन अख खां उहा ॾाची काणी आहे, एॾो पासो कोन थी ॾिसे। ऐं जंहिं पासे ॾांहुं खाईंदी पई वञे त उहे टारियूं उन गुड़ खे लॻनि पियूं, त उन टारियुनि ते मूं इलाही सारा मखा ॾिठा त वेहंदा पिया अचनि। पोइ इन करे मूं सम्झो त इन ॾाचीअ जे मथां गुड़ जो ॿार आहे। चई बराबरि सही ॻाल्हि आहे बाबा, ऐं तव्हांजी ॾाची काणी आहे अख खां? चई हा साईं असांजी काणी आहे। ऐं गुड़ बि सथियलु अथसि? चई हा साईं असांजो गुड़ बि सथियलु अथसि। चई बाबा पोइ हिन हे हक़ ते आहे न, हे दाना माण्हू आहे, सियाणो माण्हू आहे, हिन पंहिंजे अकुल जी दौड़ कई आहे, बाक़ी हे तव्हांजो चोर न आहे। भॼी वञी तव्हां पंहिंजा पेर खणो उन पेरनि सां वञो। साईं हो उथिया वञी पंहिंजे पेरनि सां लॻा। बाक़ी पुछे माई आहे जेको त बाबा ॾियो हवालु, तव्हांजी माई, तव्हां हिनखे सुञाणो था त हे किथां जा? चई साईं असां कोन था सुञाणूं, बाक़ी जेको आहे त न को असांजे ओड़े पाड़े जो बि न आहे। चए पोइ न हे ओड़े पाड़े जो बि न आहे त हिन खां पुछूं था त हिन कीअं ख़बर पई त तव्हांजी माई जेका आहे सा पेट सां आहे? उहा ॻाल्हि ॿुधाईंदो। चई साईं पुछोसि। हिन चयो साईं ॻाल्हि इहा आहे त औरत वञे पई दाग में, त मूं ॾिठो त औरत जा पेर जेके आहे सो उन दाग में हेठि वेहंदा पिया वञनि, माना वज़न वारी औरत ई, ऐं मूं सम्झो त इन माईअ खे पेट आहे। हिननि खे मूं चयो आहे त हे बि चवंदा बराबरि माईअ खे पेट आहे। साईं मूं पंहिंजे अकुल मूं इहा ॻाल्हि कढी आहे। हाणे ॿियो त जेको आहे असां चोर ई कोन हुआसीं, अचे असां पुॻा त असां माई न को माण्हू कुझु बि कोन हो। बादशाह चवनि बाप ॻाल्हि सिधी थो करे पियो न, अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेको कंहिंजो पेर ॾिसी क़दम ॾिसी ऐं उन ॻाल्हि खे वीचारे वेंदा आहिनि त पेर फलाणे जो आहे, टीए जो आहे, अहिड़े हिसाब सां। बाक़ी चोर तव्हांजो न आहे। तव्हां वञी पंहिंजा पेर खणो। हुननि बि साईं वञी माईअ जा पेर खयां। लालनि जो चोर बि साईं हे ई निकितो, वराए खणी बादशाह रसो विचे लाल तो खयां, हाणे ॿाहिरिनि खे पंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो लाल ॾे त तुंहिंजी जान छुटे न त कान छुटंदई। चई मां केॾीमहिल लाल हिननि खे ॾींदुसि, मूंखे इजाज़त ॾियो, हुते ॻोठ पिया आहिनि लाल, पोइ मां हिननि खे ॿाहिरि मां ॾींदोसांनि। ऐं मूं खाइण जी कोशिशि कई पर मां खाई न सघियुसि। तव्हां बादशाह हो, तव्हां फ़ैसिलो कयो आहे, वराए मूंखे वरी विधो अथव ॻीचीअ में, लाल मूं वटि मां ॾींदुसि।
पोइ साईं उहो खणी वियो लाल वञी उन्हनि पंहिंजनि भाइरनि खे विराए ॾिनई। सो साईं अकुलु अहिड़ी शइ आहे ऐं अकुलु वॾी ॻाल्हि आहे।